गंबट खां के ख़बर शेयर करे रहिया आहियूं। गंबट SHO अब्दुल जब्बार मेमण जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। फुलबाग खां वठी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। शहरी सियासी समाजी अॻवाननि ऐं सैयद बिरादरीअ जे माण्हुनि जो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते फंक्शन लीग जे सूबाई अॻवान कामरेड निसार अबड़ो, तारिक शाह, उमिर शाह ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त SHO गंबट अब्दुल जब्बार मेमण गंबट लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। पुलिस वर्दीअ जी आड़ में शहरियुनि खे तंग करे रहियो आहे। एहतजाज कंदड़ इल्ज़ाम लॻाईंदे चयो त SHO अब्दुल जब्बार मेमण हथ सां ॾोह कराईंदो आहे, वरी साॻिया ॾोह मोटाए मालिकनि हवाले कंदो आहे। हिननि मुतालबो कयो त SHO गंबट जब्बार मेमण खे फौरी तौर उहिदे तां हटाए मथां केस दाख़िल